बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां उस्ताद अब्दुल गफ़ार तहां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नई वीडियो सां गॾु तहां जी ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ 19 दर्जे 8 मां, जंहिंजो उनवान आहे हयातियात। पहिरें हिन सबक़ जूं लफ़्ज़ माञाऊं, पोइ सवाल जवाब, उन खां बैदि में ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजे क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक़ जे लफ़्ज़ माना ऐं सवाल जवाबनि जे तरफ़। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ तदरीसी माना सिख्या वारा। पोइ लफ़्ज़ आहे हयातियात माना ज़िंदगीअ जो इल्मु। पोइ लफ़्ज़ आहे तिब माना हिकमत। पोइ लफ़्ज़ आहे मुतअल्लिक़ माना बाबति। लफ़्ज़ आहे मरकज़ माना विच। लफ़्ज़ आहे निबातात माना ॿूटा। पोइ लफ़्ज़ आहे वसीअ माना वेकिरो या कुशादो। पोइ लफ़्ज़ आहे आगाटे माना गुज़िरियल। पोइ लफ़्ज़ आहे सरचश्मो माना बुनियाद। पोइ लफ़्ज़ आहे बानी माना ठाहींदड़ या बुनियाद रखंदड़। पोइ लफ़्ज़ आहे जाखोड़ माना सख़्त महिनत। लफ़्ज़ जीवत माना ज़िंदगी। लफ़्ज़ असरअंदाज़ माना असर छॾींदड़। लफ़्ज़ साराह माना तारीफ़। लफ़्ज़ वबाई माना फहिलजंदड़। लफ़्ज़ मसनूई माना हथरादू। लफ़्ज़ इज़ाफ़ो माना वाधारो। लफ़्ज़ सरअंजाम माना मुकमल करण। लफ़्ज़ टुका माना सुयूं। लफ़्ज़ जराही माना डॉक्टरी चीरफाड़। मश्क अलीफ़ हेठि ॾिनल सवालनि जा जवाब लिखो। नंबर पहिरियों सवाल, हयातियात छा खे सॾिजे थो? जवाब, पाणी, हवा ऐं मिट्टी में रहंदड़ हर साह वारे जी ज़िंदगीअ खे हयातियात चइबो आहे। नंबर ॿियो सवाल, हयातियात जे इल्म जा बानी केरु आहिनि? जवाब, हयातियात जे इल्म जा बानी अरिस्तु, बतलीमोस ऐं फिसागोरस आहिनि। नंबर टियों सवाल, खुर्दबीनी कंहिं ईजाद कई? जवाब, एंटन वान लियोन साइंसदान खुर्दबीनी ईजाद कई। नंबर चौथों सवाल, खुर्दबीनी या माइक्रोस्कोप कहिड़े कमु अचे थी? जवाब, खुर्दबीनी या माइक्रोस्कोप सां नंढा जीव, पसूं, जरासीम ऐं बैक्टीरिया ॾिसी सघिजनि था। नंबर पंजों सवाल, हयातियात जे इल्मी तरक़ीअ इंसानी ज़िंदगीअ में कहिड़ो इनक़लाब आंदो आहे? जवाब, हयातियात जी इल्मी तरक़ीअ इंसानी ज़िंदगीअ में इनक़लाबी तब्दीलियूं आंदियूं आहिनि, जीअं त सिहत जी बहितरी, फ़सुलनि जी हिफ़ाज़त, जानवरनि ऐं ॿूटनि जो इलाजु ऐं हयातियाती तहक़ीक़ में जानवरनि लाइ मसनूई खाधो, वधीक खीर ऐं गोश्त पैदा करण जी तहक़ीक़ सां तमामु वॾो इनक़लाब आंदो आहे। नंबर छहों सवाल, जानवरनि लाइ मसनूई खाधो छो तयारु कयो वञे थो? जवाब, जदीद टेक्नोलॉजीअ ज़रिए फैक्ट्रियुनि में जानवरनि लाइ मसनूई खाधो तयारु कयो वञे थो, जीअं मच्छियुनि ऐं कुकड़ियुनि जी खुराक वग़ैरह। उन खाध खुराक ज़रिए
मच्छियूं ऐं कुकड़ियूं तेज़ीअ सां पंहिंजो जिस्म वधाइनि थियूं ऐं इंसानी खुराक में वाधारे जो सबबु बणजनि थियूं। बे हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना लिखी जुमलनि में कमु आणियो। लफ़्ज़ आहिनि निबातात, हयातियात, वसी, मुतालिक, तदरीसी, तिब। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं ऐं उन्हनि खे जुमलनि में इस्तेमालु कंदासीं। लफ़्ज़ आहे निबातात, माना ॿूटा। जुमिलो लिखंदासीं साइंस निबातात जी तहक़ीक़ में बि इनक़लाब आंदो आहे। पोइ लफ़्ज़ आहे हयातियात, माना ज़िंदगीअ जो इल्मु। जुमिलो लिखंदासीं हयातियात जी माना आहे ज़िंदगीअ जो इल्मु। पोइ लफ़्ज़ आहे वसी, माना वेकिरो या कुशादो। जुमिलो लिखंदासीं हयातियात हिकु वसी इल्मु आहे। पोइ लफ़्ज़ आहे मुतालिक, माना बाबति। जुमिलो लिखंदासीं विचड़ंदड़ बीमारियुनि मुतालिक़ बि टुका ईजाद कया विया आहिनि। पोइ लफ़्ज़ आहे तदरीसी, माना सिख्या वारा। जुमिलो लिखंदासीं हिन वक़्तु केतिराई साइंसी तदरीसी मर्कज़ खुलियल आहिनि। पोइ लफ़्ज़ आहे तिब, माना हिकमत। जुमिलो लिखंदासीं केतिरनि साइंसदाननि तिब ते किताब लिखिया आहिनि। जीम हेठि ॾिनल खाल भरियो। जी दोस्तों, हाणे ही खाल आहिनि, इन्हनि खे भरींदासीं। नंबर पहिरियों खाल हयातियात खे ॿियो खाल सॾिबो आहे। खाल में लिखंदासीं बायोलॉजी। हयातियात खे ॿियो बायोलॉजी सॾिबो आहे। खाल नंबर ॿियो हयातियात जे इल्म जा बानी रिस्तो ऐं खाल मशहूरु थिया। खाल में लिखंदासीं बतलीमोस ऐं फिसागोरस। हयातियात जे इल्म जा बानी रिस्तो ऐं बतलीमोस ऐं फिसागोरस मशहूरु थिया। नंबर टियों खाल नंढा जीव ऐं जरासीम खाल वसीले ॾिसी सघिजनि था। खाल में लिखंदासीं खुर्दबीन। नंढा जीव ऐं जरासीम खुर्दबीन वसीले ॾिसी सघिजनि था। नंबर चोथों खाल हयातियाती तहक़ीक़ वसीले सिहत ऐं खाल जी चङी तरक़ी थी आहे। खाल में लिखंदासीं फ़सुलनि जे हिफ़ाज़त। हयातियाती तहक़ीक़ वसीले सिहत ऐं फ़सुलनि जी हिफ़ाज़त जी चङी तरक़ी थी आहे। नंबर पंजों ऐं आख़िरी खाल हयातियात हिकु खाल इल्मु आहे। खाल में लिखंदासीं वसी। हयातियात हिकु वसी इल्मु आहे। दाल हयातियात जे इल्म वसीले साइंसदाननि कहिड़नि मर्ज़नि जा टुका तयारु कया आहिनि, तिन जा नाला लिखो। जवाब हयातियात जे इल्म वसीले साइंसदाननि हेठियनि मर्ज़नि जा टुका तयारु कया आहिनि। माता, टीबी, मलेरिया, मुदे जो बुख़ार, साई जी बीमारी ऐं पोलियो। हे सिफ़त मां इस्म ठाहियो जीअं ॻाढ़ो मां ॻाढ़ाण। अव्हां अहिड़ा के ॿिया लफ़्ज़ लिखो। जी दोस्तों, हाणे इस्मनि मां सिफ़त ठाहींदासीं। इस्म नीरो, सिफ़त नीराण। इस्म हेडो, सिफ़त हैडाण। इस्म कारो, सिफ़त काराण। इस्म छिडो, सिफ़त छिडाण। इस्म घाटो, सिफ़त घाटाण। इस्म
थुल्हो सिफ़त थुल्हाण।